बुकेरा शरीफ़ भैपास जे इलाइक़नि में सुई गैस ऐं वापडा जे नाइंसाफ़िन ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। बुकेरा शरीफ़ ॿाहिरां खसाना ब शाख ते मेन शेख फिरकियो टंडो अलहया रोड 4 कलाकनि ताईं बंदि। उन मौक़े ते हाजी मुख़्तियार कुम्हार, माजिद शीदी, अब्दुल वाहिद मेमण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सुई गैस ऐं बिजली जो वॾो बहिरान आहे। बिजली जे 18 कलाक जी डिघी लोड शेडिंग सख़्तु परेशान करे छॾियो आहे, जॾहिं त गुज़िरियल 2 सालनि खां सुई गैस जे हथरादू प्रेशर घटाए छॾियो आहे, जंहिं करे रध पचा वारी टाइम ते गैस न हुजण करे स्कूली ॿारड़ा बुखे पेट स्कूल वञण ते मजबूर आहिनि। असांजो मुतालबो आहे त सुई गैस जो प्रेशर वधाए बिजली जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।